लूका अध्याय 5। पहिरियनि चेलनि खे सॾु करणु। हिकु ॾींहुं जॾहिं यीशु गनेसरेत जी झील जे किनारे ते बीठो हुयो त उते वॾी भीड़ परमेश्वर जो वचन ॿुधण जे लाइ हुन जे मथां किरी रही हुई। उन वक़्तु यीशुअ झील जे किनारे ते ॿिनि ॿेड़ियुनि खे बीठल ॾिठईं ऐं मछुआरा उन मां लही करे पंहिंजे ॼारनि खे धोई रहिया हुआ। यीशु उन ॿेड़ियुनि मां हिक ते चढ़ियो। उहा ॿेड़ी शमौन पतरस जी हुई। यीशुअ उन खे विनती करे चयईंसि, ॿेड़ीअ खे किनारे खां थोरो परते खणी हल। उन खां पोइ उहो ॿेड़ीअ में वेही करे माण्हुनि खे सिख्या ॾियणु लॻो। जॾहिं यीशु माण्हुनि सां ॻाल्हाए चुको तॾहिं हुन शमौन पतरस खे चयईं, ॿेड़ीअ खे अॻियां गहरे पाणीअ में वठी हल ऐं मछलियूं पकड़ण जे लाइ पंहिंजे ॼारनि खे विझो। शमौन हुन खे चयईंसि, हे प्रभु, असां सॼी राति महिनत कई आहे, पर असांजे हथ कुझु बि न लॻो आहे। तंहिं हूंदे बि तुंहिंजे चवण ते मां ॼारनि खे विझंदुमि। जॾहिं उन्हनि ॼार विधा त एतिरियूं मछलियूं फाथियूं कि उन्हनि जा ॼार फाटण लॻा। इन ते उन्हनि पंहिंजे साथियुनि खे जेके ॿिए ॿेड़ीअ ते हुआ इशारो कयूं कि अची करे असांजी मदद कयो, ऐं उन्हनि अची करे ॿिन्ही ॿेड़ियुनि खे एतिरे हद ताईं मछलियुनि सां भरे छॾियऊं कि उहे ॿुॾण लॻियूं। जॾहिं शमौन पतरस इहो सभु थींदे ॾिठो त उहो यीशुअ जे पेरनि ते किरी संदसि खे ईअं चवणु लॻो, हे प्रभु, मूं वटां हलियो वञ, छोकी मां पापी माण्हू आहियां। हेॾियूं मछलियुनि जे फासण जी वजह सां शमौन ऐं उन जे साथियुनि खे ॾाढो ताजुब थियो। उअं ई जब्दीअ जे ॿिन्ही पुटनि याकूब ऐं यूहन्ना खे बि ताजुब थियो, जेके शमौन जा भाईवार हुआ। तॾहिं यीशुअ शमौन खे चयईं, ॾक न, जीअं तूं मछलियूं पकड़ींदो आहीं उअं ई हाणे खां तूं माण्हुनि खे मुंहिंजो चेलो ठहण जे लाइ इकठो कंदे। इन खां पोइ उहे ॿेड़ियुनि खे किनारे ते खणी आया ऐं सभु कुझु छॾे करे संदसि जे पोयां हलण लॻा। हिकु कोड़ीअ खे ठीकु करणु। हिकु दफ़े जॾहिं यीशु गलील क्षेत्र जे कंहिं नगर में हुयो त उते हिकु माण्हू उन वटि आयो जंहिंजो शरीर कोड़ सां भरियल हो। जॾहिं हुन यीशुअ खे ॾिठो त पंहिंजे मुंहं भर किरी पियो ऐं हुन खे मिनथू करे चवणु लॻो कि हे प्रभु, अगरि तूं चाहीं त मूंखे इन बीमारीअ मां शुद्ध करे सघंदो आहीं। इन ते यीशुअ पंहिंजा हथ उन ॾांहुं वधायईं ऐं उन खे छुई करे चयईंसि, मां चाहियां थो कि तूं शुद्ध थी वञ। तॾहिं उहो पंहिंजी कोड़ जी बीमारीअ मां ओॾी महिल ई शुद्ध थी वियो। यीशुअ उन खे चिताए करे चयईं, इन जे बारे में कंहिंखे कुझु बि न ॿुधाइजांइ, पर वञ, पहिरियों पंहिंजे पाण खे याजक खे वञी ॾेखार कि उहो तुंहिंजी जांच करे ऐं पाण सां गॾु कोड़ मां शुद्ध थियण जो चढ़ावो जेको मूसा नकी कयो आहे खणी वञी चढ़ाए, ताकि माण्हुनि खे ख़बर पए कि तूं शुद्ध थी वियो आहीं। पर त बि यीशुअ जे बारे में इहे ॻाल्हियूं अञा फैलजंदियूं वयूं ऐं भीड़ जी भीड़ हुन खे ॿुधण जे लाइ ऐं पंहिंजी बीमारियुनि मां ठीकु थियण जे लाइ संदसि वटि अचण लॻी। पर उहो अक्सर सुनसान जॻहियुनि में अलॻि वञी करे प्रार्थना कंदो हो। हिकु लकवे जे रोगीअ खे ठीकु करणु। हिकु ॾींहुं ईअं थियो कि यीशु सिख्या ॾेई रहियो हो। फरीसी ऐं धर्मशास्त्री उते वेठा हुआ। उहे गलील ऐं यहूदिया जे क्षेत्रनि जे हर हिकु नगर मां ऐं यरूशलेम शहर मां आया हुआ। बीमारनि खे ठीकु करण जे लाइ परमेश्वर जी सामर्थ यीशुअ सां गॾु हुई। उन ई वक़्तु कुझु माण्हू हिकु लकवे जे रोगीअ खे खट ते खणी आया। उहे उन खे यीशुअ जे अॻियां रखण जे लाइ घर जे अंदरि खणी वञण जी कोशिश करण लॻा। पर जॾहिं भीड़ जे करे उहे उन खे दरवाजे खां अंदरि वठी वञी न सघिया त उहे उन घर जी छित ते चढ़ी विया ऐं उन जा कुझु छपरा हटायूं ऐं इन खां पोइ उन रोगीअ खे खट सूधो माण्हुनि जे विच में जिते यीशु हुयो उते हेठि लाथऊंसि। यीशुअ उन्हनि जो इहो विश्वास ॾिसी करे उन रोगीअ खे चयईं, हे दोस्त, तुंहिंजा पाप माफ़ थिया। इन ते धर्मशास्त्री ऐं फरीसी पंहिंजे दिलि में ईअं सोचण लॻा, हे केरु आहे जेको परमेश्वर जी निंदा करे रहियो आहे? भला परमेश्वर खे छॾे ॿियो केरु पापनि खे माफ़ करे सघंदो आहे? यीशुअ उन्हनि जे दिलि जी ॻाल्हियूं ॼाणे वरितईं, सो इन करे उन्हनि खे चयईं, तव्हां पंहिंजे दिलि में इहो छो सोचे रहिया आहियो? सहुलो छा आहे? छा इहो चवणु कि तुंहिंजा पाप माफ़ थी विया, या इहो चवणु कि उथी करे घुम फिर? पर मां तव्हांखे इहो इन जे करे चयो ताकि तव्हांखे ख़बर पए कि माण्हूअ जे पुट खे
धरतीअ ते पाप माफ़ करण जो बि अधिकार आहे। यीशुअ लकवे जे रोगीअ खे चयईंसि, मां तोखे चवां थो त उथ ऐं पंहिंजी खट खणी करे घर हलियो वञ। सो उहो ओॾीमहिल ई सभिनीनि माण्हुनि जे साम्हूं उथी खड़ो थियो ऐं जंहिं खट ते उहो लेटियल हो उन ई खट खे खणी करे ऐं परमेश्वर जी स्तुति कंदो पंहिंजे घर हली वियो। इहो ॾिसी सभिनीनि माण्हुनि खे ताजुब थियो ऐं उहे परमेश्वर जी स्तुति करण लॻा ऐं ॾाढो ॾकी करे ईअं चवण लॻा, अॼु असां अद्भुत ॻाल्हियूं थींदे ॾिठियूं आहिनि। यीशुअ जो लेवीअ खे सॾु करणु। उन खां पोइ यीशु ॿाहिरि निकितो ऐं हुन लेवी नाले जे हिकु महसूल उगाड़ींदड़ खे महसूल उगाड़ण वारी चौकीअ ते वेठल ॾिठईं। यीशुअ हुन खे चयईंसि, मुंहिंजे पोयां हलियो अचु। तंहिं ते लेवी उथियो ऐं सभु कुझु छॾे करे हुन जे पोयां हलणु लॻो। उन खां पोइ लेवीअ यीशुअ जे सम्मान में पंहिंजे घर ॾाढी वॾी दावत रखी। उन दावत में महसूल उगाड़ींदड़ ऐं ॿिया बि घणेई माण्हू यीशु ऐं लेवीअ सां गॾु रोटी खाइण वेठा। इन ते फरीसी ऐं धर्मशास्त्रियुनि जो झुंड कुड़कुड़ाए करे यीशुअ जे चेलनि खे चवण लॻो, तव्हां छो महसूल उगाड़ींदड़ ऐं पापियुनि सां गॾु खाओ पीओ पिया था? इहो ॿुधी यीशुअ उन्हनि खे जवाबु ॾिनो, डॉक्टर जी ज़रूरत बीमारनि खे हूंदी आहे, न कि उन्हनि खे जेके तंदुरुस्त आहिनि। मां उन्हनि खे सॾु करणु आयो आहियां जिन खे इहो अहसासु आहे कि असांखे पापनि मां तौबा करण जी ज़रूरत आहे, न कि उन्हनि खे जेके पंहिंजे पाण खे सही था सम्झनि। विर्त जे बारे में सवाल पुछणु। हिकु ॾींहं ते कुझु माण्हुनि यीशुअ खे अची ईअं चयो, यूहन्ना जा चेला ऐं फरीसियुनि जा चेला त अक्सर विर्त रखंदा आहिनि ऐं प्रार्थना कंदा, पर तुंहिंजा चेला त खाईंदा पीअंदा था रहनि। यीशुअ उन्हनि खे चयो, छा तव्हां बारातियुनि खां जेसि ताईं घोट राजा उन्हनि सां गॾु आहे उन वक़्तु विर्त रखाए सघंदा आहियो? पर उहे ॾींहं ईंदा जॾहिं घोट राजा बारातियुनि खां अलॻि कयो वेंदो, सो उन्हनि ॾींहंनि में उहे बि विर्त रखंदा। यीशुअ उन्हनि खे इहा बि मिसाल ॾिनई, कोई बि माण्हू नए कपिड़े मां चतो फाड़े करे उन खे झूने कपिड़े में न हणंदो आहे। जेकॾहिं कोई ईअं कंदो त उहो नओं कपिड़ो बि फाटी पवंदो ऐं नए कपिड़े जो चतो झूने कपिड़े सां मेल बि न खाईंदो। उअं ई कोई बि ताज़े अंगूर जो रस झूननि मशकिन में न भरींदो आहे। जेकॾहिं कोई ईअं कंदो त ताज़े अंगूर जी रस मशकनि खे फाड़े करे वही वेंदी ऐं ईअं करण सां मशकनि जो बि जान थी वेंदो। पर ताज़े अंगूर जी रस नवनि मशकनि में ई भरी वञणु खपे। झूनी रस पीअण खां पोइ कोई बि नई रस पसंदि नथो करे, छोकी त हू चए थो कि झूनी रस ई वधीक सुठी आहे।